गवर्नमेंट डिग्री कॉलेज घोटकी में सूबाई मुहतसिब आला जे इदारे जी अहमियत ऐं अफ़ादियत बाबति आगाही सेमिनार मुनक़िद कयो वियो। सेमिनार जी सदारत कॉलेज जे प्रिंसिपल प्रोफेसर अब्दुल हफ़ीज़ दायो कई, जॾहिं तक़रीब जो ख़ासि महिमान मुहतसिब आला सिंध घोटकी जो रीजनल डायरेक्टर फ़ज़ल मोहम्मद शेख हुयो। सेमिनार में प्रोफेसर अब्दुल रऊफ़ शेख, प्रोफेसर अल्ताफ़ अहमद मलक, प्रोफेसर हाकिम अली दायो समेत उस्तादनि ऐं शागिर्दनि वॾे अंग में शिरकत कई। हिन मौक़े ते प्रिंसिपल प्रोफेसर अब्दुल हफ़ीज़ दायो मोअज़्ज़िज़ महिमाननि जो शुक्रिया अदा कयो ऐं सिंध जी सक़ाफ़त, अजरक ऐं कॉलेज जो सालानो मूमल मैगज़ीन बतौर तोहफ़ो पेश कयो। तक़रीब खे ख़िताब कंदे मुहतसिब आला सिंध घोटकी जे रीजनल डायरेक्टर फ़ज़ल मोहम्मद शेख सूबाई मुहतसिब जे इदारे जे क़याम मक़सदनि ऐं इख़्तियारनि बाबति तफ़सीली रोशनी विधी। हुजे त सूबाई मुहतसिब जो इदारो सरकारी खातनि ख़िलाफ़ अवामी शिकायतुनि जो बिना मुआवज़े बर वक़्त मुनसिफ़ाणी अज़ालो फ़राहम करे थो, जंहिं त माण्हुनि खे फ़ौरी इंसाफ़ फ़राहम करणु हिन इदारे जो बुनियादी मक़सदु आहे। हुन तालीम जी अहमियत ते ज़ोर ॾींदे चयो त बाशऊर ऐं तालीम याफ़्ता मुआशिरो ई पंहिंजे हक़नि खां वाक़िफ़ु हूंदो आहे। फ़ज़ल मोहम्मद शेख चयो त आला तालीम ख़ासि तौर ते क़ानून ऐं समाजी इल्मनि जे तालीम नौजवाननि खे न रुॻो पंहिंजे हक़नि जी तहफ़्फ़ुज़ जो शऊर ॾिए थी। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।